नाज़रीन तव्हां खे खैरपुर नाथन शाह खां अब्दुल गनी सियाल जी ख़बर ॾींदा हलूं। खैरपुर नाथन शाह गोज़ो थाणे जी हद में ॾींहों ॾींहुं बदअमनी जी बाह भड़कण लॻी, जंहिंमें गुज़िरियल राति ॻोठ संघड़ खुहारो मां नामालूम चोरनि वज़ीर वलद नज़ीर खुहारे जे घर मां भलोड़ में कढी आसानीअ सां फरार थियण में कामयाब थी विया। तफ़सील मूजिब खैरपुर नाथन शाह भरिसां गोज़ो थाणे जी हद ॻोठ संघड़ खुहारे मां गुज़िरियल राति नामालूम चोरनि वज़ीर वलद नज़ीर खुहारे जे घर मां मेह कढी विया, जॾहिं त DSP कैन शाह पीर बख्श जे ॻोठ जे साम्हूं चोरिन जी वारदातुनि में इज़ाफ़ो थियण लॻो। उन मौक़े ते ॻोठ संघड़ खुहारे जे रहवासी वज़ीर वलद नज़ीर खुहारे मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त गुज़िरियल राति मुंहिंजे घरां चोरनि भलोड़ में कढी फरार थी विया हुआ। पोइ मां पंहिंजे खुहारा बिरादरी जी मदद सां खोजी कुत्ता घुराया, जंहिं ते घरां कुत्ते खे पेरो सिंगाइण बैदि कुत्ते खे छॾियोसीं त खोजी कुत्तो पेरो खणी सिधो ॻोठ भंगर जे रहवासी कासिम खोसे जे घर में वेही रहियो त घर मालिक घरां निकिरी फरार थी वियो। उन मौक़े ते वज़ीर वलद नज़ीर खुहारो वधीक मीडिया खे ॿुधायो त पुलिस हूंदे बि का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ऐं IG सिंध ऐं वज़ीर आला सिंध खां पुरज़ोर अपील कयां थो त चोरनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजी मेह वापसि कराई वञे।